टंडुजाम वेझो खिसियाना मोरी स्टाफ ते हद दख़लनि खिलाफ़ ऐलानियल ऑपरेशन खिलाफ़ इलाइक़े वासियुनि मर्दनि ऐं औरतनि पारां धरणो, टायरनि खे बाहियूं, रोड ब्लॉक। रोड ब्लॉक करने सबब केड़ो आ ये रेंजर्स वाला असा बजाय में ब मोबाइल बजाय रेंजर भाई जान वो नहीं था एडा ने आया नेता तो असा बजाय ने हे मोबाइल गाड़ी अचे भाई एरिकेशन वाला तो ता एकड़ी गाल समझो मां के समझाया थोरो समझो गाल मोट लेटर पयो आ इंक्रोचमेंट के असा टंडेजाम नी हटदी वो सुबाणे खा 20 वठी वठो अज खा नाहे सर असा ठीक है ही टंडेला डिस्ट्रिक्ट जी आ दादागिरी देरी ये साल जे को ना बुडो ने हैदराबाद डिवीजन पुटे वो डीएसआर आ ने वो टंडोलार के कवर करे तो असा के करे तो इन करे उनन सा करे बुडो ताजी इंक्रोचमेंट असा के सुबाणे बाबा मां ता गारंटी तो असा असा नाइ सा भी नथी थी ने यार हथ जो ऐसे जो ता के दे तो बाकी हर को सिद्ध करनो तो फायदो करो अपडेट क्यों पे आमा के टंडुजाम खां जिते छर जेडी न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद तालपुर मुताबिक टंडुजाम वेझो खिसियाना मोरी ते कोर्ट जे हुकुम ते आबपाशी इंतजामिया पारां हद दख़लनि खिलाफ़ ऐलानियल ऑपरेशन खिलाफ़ खिसियाना मोरी जे रहवासियुनि, औरतनि, मर्दनि लाल मलूक ज़रदारी, शाहनवाज़ ज़रदारी, मूसा काका ऐं ॿियनि जी अॻवाणी में हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़ हुकूमत खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कंदा रहिया। रोड ब्लॉक थियण सबब रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां खिसियाना मोरी ते 90 सालनि खां वेठल आहियूं ऐं असांजो घर घाट तोड़े रोज़गार हिते आहे। हिननि जो वधीक चवणो हो त असां वटि मालिकाना हक़ पिणु मौजूदु आहिनि, पर तंहिं बावजूदि सूमर खां ऑपरेशन करण लाइ समूरनि घरनि खे नोटिस ॾिना विया आहिनि। हिननि जो वधीक चवणो त नोटिस में केनाल ते 120 फुट, खिसियाना मोरी ते 350 फुट हद दख़लूं हटाइण जो लिखियो वियो आहे, जेका सरासर नाजाइज़ी आहे। असां पंहिंजा अबाणा घर कंहिं बि सूरत में ख़ाली न कंदासीं। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कई खिसियाना मोरी ते ऐलानियल ऑपरेशन जो नोटिस वठी असांखे बेघर थियण खां बचायो वञे। 2 कलाक रोड ब्लॉक रहण बाद एसएचओ टंडुजाम एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़तम कराए ट्रैफिक बहाल कराई। HRJDA न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA न्यूज़।